हज़रत उमर साईं सहाबिन सबूरन जे शान में किताब अरबी में मोट मौजूदा शाह वलीउल्लाह जो हवालो ॾेई थो छॾियां। जहान छॾी 2 सालन खां पोइ कंहिं ख्वाब में ॾिठुसि ॾिसण वारो सहाबी आहे। पुछी सोना उमर हवाल ॾे, पाण फरमायो मुनकिर नकीर आया, पुछन पिया मन रब्बुक वमा दीनुक वमन नबियुक। सोनो उमर फरमाए थो त मां मलाइकन उन मुनकिर ऐं नकीर खे चवां पियो तव्हां मूंखां कीअं था पुछो इहो सुवाल, मां त घोट मुहम्मद करीम जो सहाबी आहियां, तव्हां इहो सुवाल मूंखां कीअं था पुछो? इनकार नथो करे पर पुछे थो तव्हां मूंखां कीअं था पुछो, इहो तव्हां सुवाल मूंखां था पुछो। किताब लिखण वारे लिखियो आहे सोणे उमर साईं मुनकिर ऐं नकीर खे फरमायो मन रब्बुकुमा, तव्हांजो रब केरु आहे? पाण में गुफ्तगू पिया कनि, अजीब बंदो आहे रब जो, छा असां खे अल्लाह ताला हिन खां पुछण लाइ मोकिलियो आहे या हिन खे अल्लाह असां खां पुछण लाइ मोकिलियो आहे? वो किताब वारो लिखे थो अञा उहे मुनकिर ऐं नकीर पाण में गुफ्तगू कनि पिया। महबूब मदीने वारे साईं सुता पिया हा, पंहिंजो मुखड़ो मुबारक मथे करे मुनकिर ऐं नकीर खे फरमायो तव्हांखे ख़बर न आहे मुंहिंजो उमर आहे। खुदा पाक जो कसम आ, मां इहा ॻाल्हि पढ़ी मां चयो वाह उमर सोना तुंहिंजो शान, वाह महबूब जा प्यारा सहाबी तुंहिंजो मक़ाम। महबूब आरामी हन, महबूब पंहिंजो मुंहुं मुबारक जी जाॻंदो आहे को निंड मां। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी बेमिसाल निंड मां जाॻिया, जाॻी करे मुखड़ो मुबारक मथे करे मुनकिर ऐं नकीर खे फरमायूं तव्हांखे ख़बर न आहे केरु आहे? हे मुंहिंजो उमर शेर आहे।